गुलाब लगारी में मज़दूरनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां समें मज़दूरनि पारां हथनि में बैनर ऐं ॻाढ़ा झंडा खणी रैली कढी शिकागो जे शहीदनि खे भेटा पेश कई वई। इन सिलसिले में अवामी वर्कर्स पार्टी जमाली मज़दूर यूनियन पारां गुलाब लगारी हैदराबाद रोड खां पैदल रैली कढी गुलाब लगारी प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो वियो। रैली जी अॻवानी अकील ख़ान लगारी, सरमद लगारी, अशरफ लगारी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त हिन महांगाई जे दौर में बि मज़दूरनि सां नाइंसाफ़ी थी रही आहे। जेका उजरत मिलणु घुरिजे उहा पूरी नथी ॾिनी वञे। ऐलान त कया वञनि था पर अमल नथो कयो वञे, जंहिं सबबि मज़दूर तबिको ॿिनि वेलनि जी मानी लाइ बि परेशान आहे। इन मुल्क ख़ासि तौर सिंध में मज़दूर जो औलाद तालीम ऐं घर भाती सिहत जी सहूलियतुनि खां बि महरूम बणियल आहिनि। मज़दूरनि सां इंसाफ़ करे उन्हनि खे हक़ ॾिना वञनि। असां समूरनि पार्टियुनि जा अॻवान मुतालबो था करियूं त मज़दूर तबिके खे ख़ुशहाल बणाइण लाइ ख़ासि क़दम खयां वञनि ऐं ख़ासि करे कराची में जेके इदारा आहिनि उन्हनि में सिंधियुनि खे रोज़गार ॾिनो वञे त जीअं उहे पंहिंजे पाण सां गॾु औलाद खे पढ़ाए लिखाए सघनि। असां शिकागो जे शहीदनि खे सुर्ख़ सलाम पेश करियूं था जिन पंहिंजी जाननि जा नज़राना ॾेई मज़दूर तबिके जो ॻाट ऊठो कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।